नाज़रीन, मादरे जमहूरियत जो लक़ब माणींदड़ बेगम नुसरत भुट्टो जी अॼु 13वीं वरसी मल्हाई पई वञे। आमरीत ख़िलाफ़ जद्दोजहद जी अलामत बेगम नुसरत भुट्टो जी हयाती ऐं सियासी सफ़र बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो ईरान जे हिकु नाम्यारे वापारी मिर्ज़ा मोहम्मद असफ़ानी जी धीउ हुई। संदसि वालिदैन पहिरियां बम्बई जा रहवासी हुआ। बेगम नुसरत जैज़िज़ एंड मैरी काउंट मां सीनियर कैम्ब्रिज पास कई। 5 सितंबर 1951 ते नामवर सियासतदान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां संदसि शादी थी। बेगम नुसरत भुट्टो घरेलू सोशल ख़ातून हुई। जनरल ज़ियाउल हक़ मुड़िस ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी गिरफ़्तारीअ खां पोइ हिन अमली सियासत में क़दम रखियो। नुसरत भुट्टो मुड़िस जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाहीअ ज़रिए शहादत खां पोइ बेगम नुसरत भुट्टो पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन चूंडिजी वई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1970 जे आम चूंडुनि में कामयाबी हासिल करण खां पोइ सदर ऐं पोइ वज़ीर आज़म तौरु हलफ़ खयो। बेगम नुसरत भुट्टो क़ाइदे अवाम जे वज़ीर आज़म थियण बाद 1973 खां 1977 ताईं ख़ातून अव्वल ऐं पीपल्स पार्टीअ में औरतुनि वारे शोबे जी सरबराह मुक़ररु थी। 4 अप्रैल 1979 ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई त नुसरत भुट्टो खे जेल में रखियो वियो। ज़ियाउल हक़ 11 साल हुकूमत कई, जंहिं दौरान बेगम नुसरत भुट्टो पीपी जी क़यादत संभाली। हिन MRD तहरीक मुल्क जी क़ौमी जमायतुनि सां 1983 खां 1985 ताईं हलाई। बेगम नुसरत भुट्टो पंहिंजी ज़िंदगीअ मां ख़ौफ़ ख़त्म करे सियासत जहिड़े औखे पंध जी राही थी। केतिरा ई साल घर में नज़रबंद रही। साल 1983 दौरान यूरोप में इलाज कराइण जी इजाज़त मिलियसि। उन जी जलावतनी वारे ज़माने में संदसि नंढो पुटु शाहनवाज़ भुट्टो फ्रांस में पुरस्कार नमूने क़त्ल थी वियो। नवंबर 1987 में आलिमी शोहरत रखंदड़ पंहिंजी धीउ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शादीअ में शरीक थियण लाइ पाकिस्तान आई। बेगम नुसरत भुट्टो 4 भेरा क़ौमी असेंबलीअ जी मेंबर रही। पहिरियों भेरो 1977 में औरतुनि जे मख़सूस सीटुनि तां, उन बाद 1988 में हिक ई वक़्तु चित्राल ऐं लाड़काने मां, बाद में 1990 ऐं 1993 में 2 भेरा लाड़काने मां क़ौमी असेंबलीअ जी मेंबर चूंडिजी वई। 1996 जी चूंडुनि में मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल, ज़ईफ़ी ऐं मुसलसल बीमारीअ सबबि हिसो न वठी सघी। पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन जो उहिदो बि पंहिंजे धीउ बेनज़ीर खे ॾेई छॾियईं। बीमारी वारी हालत दौरान संदसि दुबईअ में रिहाइश हुई। 23 अक्टूबर 2011 ते वफ़ात कयईं। बेगम नुसरत भुट्टो जी आख़िरी आरामगाह गढ़ी ख़ुदाबख्श भुट्टो में आहे। खेसि मादरे जमहूरियत जे लक़ब सां यादि कयो वञे थो। अॼु संदसि 13वीं वरसी मल्हाई पई वञे।